रहमान रहीम अस्सलाम वालेकुम जनाब मां इंसाफ़ अली मोमिन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो सम्झायो सां गॾु जनाब जेकॾहिं तव्हां ऑनलाइन कुझु अर्निंग करणु चाहियो था कुझु पैसा कमाइणु चाहियो था उन मां कीअं कमाए सघो था उन जे बारे में अॼु तव्हांखे थोरो ॿुधाईंदुसि। हिकिड़ी वेबसाइट आहे जेका ट्रस्टेड वेबसाइट आहे ऐं सुठो अमाउंट ॾिए थी जेकॾहिं तव्हांखे अर्निंग करणी आहे उन में बि तव्हांखे का वॾी का कोशिशि कोन्हे करणी या ईअं खणी चइजे त तव्हांखे ॿियनि दोस्तनि खे इनवाइट कोन्हे करिणो या वीडियोस कोन्हे ॾिसणा। सिर्फ़ु हिकिड़ी शइ आहे जेको तव्हांखे रेंट ते ॾियणी आहे उनजो रेंट तव्हांखे मिलंदो उहो तव्हांजी इनकम में थींदो ऐं उनखे कीअं तव्हां करे सघो था उनजे बारे में अॼु तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। जेकॾहिं तव्हां ऑनलाइन पैसा कमाइणु चाहियो था ऐं सुठी अर्निंग करणु चाहियो था ऐं तमामु ईज़ी वे सां करणु चाहियो था त मुंहिंजे वीडियोस खे आख़िर ताईं ॾिसिजो। इनशाला तव्हांखे वॾो फ़ाइदो थियण वारो आहे। जनाब हाणे वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे चैनल सम्झो सम्झायो खे जेकॾहिं तव्हां सब्सक्राइब न कयो आहे त हाणे करे वठो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो, बेल जो आइकॉन ईंदो उनखे बि क्लिक कयो। ईअं करण सां तव्हां वटि हर मुंहिंजी नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदो। ऐं ईअं तव्हांखे करणु बि खपे छाकाणि जो आउं डेली बेसिस ते का न का नई शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहियां जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। हाणे हलूं था वीडियो जी तरफ़। जेकॾहिं तव्हां ऑनलाइन पैसा कमाइणु चाहियो था बिना कंहिं झंझट जे बिना कंहिं परेशानी जे त उन जे लाइ हिकिड़ी वेबसाइट आहे जेका ट्रस्टेड वेबसाइट आहे, पैसा ॾिए थी बाक़ाइदा। त हलूं था उन जे लाइ सभिनी खां पहिरीं तव्हांखे पंहिंजो ब्राउज़र खोलणो पवंदो। कहिड़ो बि ब्राउज़र आहे उनखे खोलियो। सपोज़ कयो आउं गूगल क्रोम खे खोलियां थो। जीअं गूगल क्रोम खे खोलींदव त इन जी जेका सर्च बार आहे इन में तव्हांखे लिखणो पवंदो क्राइब टू प्ले क्लब .biz हाणे तव्हांखे ज़हन में रखिणो आहे CRYPTCLUP.biz जे नाले सां करिणो आहे। इनखे जीअं क्लिक कंदव त तव्हां ॾिसी सघो था थोरी देरि में इहा साइड खुली वेंदी। लिंक आउं मुंहिंजी डिस्क्रिप्शन में ॾेई छॾंदुसि, तव्हां उतां बि खोले सघो था ऐं इनखे तव्हां इस्तेमालु ज़रूरु। जीअं ई सर्च कंदव त हिकिड़ी वेबसाइट खुलंदी। हाणे सभिनी खां पहिरीं तव्हांखे उन में रजिस्टर थियणो पवंदो। मुंहिंजी इंटरनेट जी स्पीड स्लो आहे इन करे थोरी देरि करे पियो थोरो वेट कंदासीं। जनाब ॾिसंदव ही क्राइब टू क्लब जे नाले सां हिकिड़ी वेबसाइट खुली वई आहे। हाणे हिन में सभिनी खां पहिरीं तव्हांखे साइन इन थियणो पवंदो। साइन इन जे बटन खे जीअं ई क्लिक कंदव त हिकिड़ी ॿी स्क्रीन खुली पवंदी। ऐं हिन वेबसाइट जी हिकिड़ी ख़ुशूसियत बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ सभिनी खां पहिरीं साइनिंग अमाउंट $10 तव्हांखे ॾींदी जंहिंखे तव्हां ॾेई उनखे सर्व यूज़ करे तव्हां डेली बेसिस ते $0.3 जेको अप्रोक्सीमेट पाकिस्तानी 30 रुपीज़ थियनि था उहो तव्हां अर्न कंदव। ऐं मुख़्तलिफ़ उनजा पैकेज आहिनि, प्लान आहिनि जेके तव्हांखे यूज़ करे मुख़्तलिफ़ अर्निंग कंदा वेंदव। ऐं इन जो 24 कलाकनि में तव्हांखे $0.3 $10 ते ॾींदी, $20 ते तव्हांखे $0.6 ॾींदी। ईअं तव्हांजी इनकम वधंदी वेंदी जेका जमा थींदी। हाणे थोरी देरि में तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। जीअं साइन इन थिया ऐं साइन इन थियण जे लाइ तव्हांखे साइन इन जे बटन खे जीअं क्लिक कंदव। मुंहिंजी इंटरनेट जी स्पीड स्लो आहे इन जे लाइ आउं तव्हां खां माज़रत कयां थो, थोरो टाइम वठंदो। हाँ जी तव्हां ॾिसंदव साइन इन जे बटन खे क्लिक कंदव त हिकिड़ी नई स्क्रीन खुलंदी। उन जी जेको इंटरफेस हूंदो उहो पहिरियों इंटरफेस ईअं हूंदो। हाणे हिन में मुख़्तलिफ़ शयूं ठहियल आहिनि। हाणे हिन में तव्हां साइन इन पंहिंजी ईमेल ऐं पासवर्ड ॾेई बि थी सघो था, पर उन खां सुठो तरीक़ो इहो आहे त जेकॾहिं तव्हांजो गूगल में अकाउंट आहे, फेसबुक में आहे, इंस्टा में आहे, ट्विटर में आहे त उन जेके मथे बटन ठहियल आहिनि इन मां कंहिंखे बि क्लिक करे तव्हां साइन इन थी सघो था। ऑटोमेटिकली तव्हांजी ईमेल वग़ैरह
खणी वठंदो ऐं तव्हांखे साइन इन कंदो। हाणे जीअं मूं गूगल जेके क्लिक कयो आहे त हीअ मुंहिंजे अकाउंट में मूंखे वठी वियो आहे। हिन में तव्हां ॾिसी सघो था ऐं हेसि ताईं आऊं $2.7 मुंहिंजी अकाउंट में हींअर मौजूदु आहिनि ऐं टोटल अर्न आऊं $32.7 करे चुको आहियां। तमामु सुठी हिकिड़ी एप्लीकेशन आहे। हाणे हिन में करणो सिर्फ़ु ईअं आहे जो हीअ 3 लाइननि वारी जेका आहे इनखे क्लिक कंदव। इन खे क्लिक करण खां पोइ मुख़्तलिफ़ ऑप्शन तव्हां वटि अची वेंदा। ही जेको सर्वर रेंट जे नाले सां आहे इन खे क्लिक कंदव। इन खे क्लिक करण खां पोइ मुख़्तलिफ़ पैकेजनि खे ॿुधाईंदो। हाणे हिन में तव्हां ॾिसी सघो था तव्हांखे पंहिंजो अमाउंट जेको $10 साइनिंग अमाउंट मिलियो आहे उन खे तव्हां यूज़ करे रेंट ते ॾींदव, जेको तव्हांखे 24 आवर्स में 0.3 जे नाले सां पर डे तव्हांखे डॉलर जी इनकम ॾींदो। ऐं जेकॾहिं जॾहिं ही वधंदा $20 थींदा त $20 ते 0.6 ॾींदो। ऐं मुख़्तलिफ़ पैकेज आहिनि, तव्हां ॾिसी सघो था $40 ते 1.2 ॾींदो ऐं $2.4 जॾहिं तव्हांजा $80 जमा थी वेंदा उनखे जॾहिं तव्हां रेंट ते ॾींदो त $24 में 24 आवर्स में तव्हांखे उहो मुख़्तलिफ़ ॾींदो। हाणे हीअ जेकॾहिं तव्हां ॾिसी सघो था हीअ हेठि सर्विस रेंट जे हेठि करंट रेंट जेको आहे इन खे क्लिक कंदव त तव्हां ॾिसंदव त हींअर मौजूदा मुंहिंजा $40 जेके आहिनि रेंट ते ॾिनल आहिनि, जंहिंजी प्रॉफिट मूंखे मिलंदो $1.2 जेको हर आफ्टर 24 आवर्स जे मूंखे मिलंदो आहे। त तव्हां बि ईअं ई इनखे सेल करिणो आहे। तमामु ईज़ी वे आहे त तव्हां जेको आहे पंहिंजे जेके $10 तव्हांखे साइनिंग अमाउंट मिलंदो उनखे सर्वर रेंट में वञी उनखे रेंट ते ॾींदव त उनजो $0.3 तव्हांखे हर 24 कलाकनि में मिलंदा। ईअं कुझु ॾींहंनि खां पोइ जॾहिं $20 थींदा त 0.6 मिलंदो, जेकॾहिं $40 थींदा त $1.2 मिलंदो। ईअं तव्हां रेंट करे सघो था। इन जो हिकिड़ो ॿियो बि ऑप्शन आहे जेकॾहिं उहो बि तव्हां करणु चाहियो त हीअ एफिलेटेड प्रोग्राम जे नाले सां आहे। इन खे क्लिक कंदव। हाणे तव्हां ॾिसी सघो था हिते हिकिड़ी लिंक तव्हांखे मिलियल आहे। हिन लिंक जे थ्रू जेकॾहिं तव्हां पंहिंजे फ्रेंड्स खे पंहिंजे दोस्तनि खे ज्वाइन कराईंदव त तव्हांखे $3 जो जेको आहे इज़ाफ़ी बोनस मिलंदो। ईअं बि तव्हां पंहिंजो करे सघो था, ज्वाइन करे सघो था। ऐं जेकॾहिं न त सर्विस रेंट ते जेको तव्हां ॾियो था सर्वर रेंट ते ॾींदव उनजी इनकम त तव्हांखे थींदी। हाणे अचूं था विथड्रॉ जी तरफ़। हाणे जेकॾहिं अमाउंट जेको तव्हां कमायो आहे उनखे विथड्रॉ कीअं करे सघो उन जे लाइ तव्हां ॾिसी सघो था 3 लाइन्स खे जेकॾहिं क्लियर कंदव त हीअ लास्ट थर्ड वन जेको ऑप्शन आहे विथड्रॉ इनखे क्लिक कंदव। जनाब हिन खे क्लिक करण खां पोइ ही तव्हां ॾिसी सघो था पेमेंट सिस्टम तव्हांखे इहो आहे, तव्हांजो अकाउंट नंबर आहे, तव्हांजो ईमेल इहो ॾेई तव्हां हिनखे करे सघो था। पर इहो तव्हां वटि तॾहिं ईंदो जॾहिं तव्हांखे सेटिंग में वञी हिनखे सेट करिणो पवंदो। त वरी 3 डॉट्स खे करे 3 लाइननि खे जेकॾहिं क्लिक कंदव त जेके ऑप्शन ईंदा उन्हनि में तव्हां ॾिसी सघो था सेटिंग जो जेको थर्ड वन ऑप्शन आहे इनखे क्लिक कंदव। इनखे जीअं क्लिक कंदव त ही सेटिंग में तव्हां वञी पंहिंजो पेमेंट सिस्टम जेको आहे सेट कंदव। हाणे हिन में जीअं बिटकॉइन जीअं मूं सेट कयल आहे तव्हां हिनखे सेट कंदव त हिन में मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि जीअं अमेरिकन एक्सप्रेस जे थ्रू बि तव्हां पंहिंजे अमाउंट खे विथड्रॉ कराए सघो था। डिनर क्लब आहे, डिस्कवर आहे, स्ट्राइप आहे, अल्फा बैंक आहे, बिटकॉइन जे ज़रिए मास्टर कार्ड आहे, पेपाल आहे, जेको तव्हांखे सूट करे उन जे ज़रिए तव्हां जेको आहे हे पंहिंजे अमाउंट खे विथड्रॉ करे सघो था। बिटकॉइन जे ज़रिए बि करे सघो था। बिटकॉइन जो ईंदड़ वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि त बिटकॉइन छा आहे। बिटकॉइन हिकिड़ी ऑनलाइन करेंसी आहे जंहिंसां तव्हां ऑनलाइन ख़रीदारी बि करे सघो था। बिटकॉइन ऑनलाइन जेके बि शयूं आहिनि उहे तव्हां करे सघो था। उन जे बारे में मुस्तक़बिल में वीडियो ठाहींदुसि जेको तव्हांखे ॿुधाईंदुसि। पर अॼोकी मुंहिंजी एप्लीकेशन हुई, मुंहिंजी हिकिड़ी वेबसाइट हुई जंहिंजे ज़रिए तव्हां सुठो अमाउंट कमाए सघो था ऐं विथड्रॉ करे सघो था। त जनाब अॼोको वीडियो तव्हांखे कीअं लॻो आहे इहो ज़रूरु मूंखे कमेंट्स में ॿुधाइजो। मुंहिंजो मक़सदु इहो ई हो त जेकॾहिं तव्हां ऑनलाइन जेको आहे हे अर्निंग करणु चाहियो था उहो बि बिना कंहिं झंझट जे, बिना कंहिं वीडियो ॾिसण जे, बिना कंहिं एड ॾिसण जे, बिना कंहिं शइ जे, त उन जे लाइ तमामु हिकिड़ी सुठी ट्रस्टेड जेका वेबसाइट आहे Crib2Club.biz जे नाले सां इनखे तव्हां यूज़ कयो ऐं इंशाल्लाह तव्हां इन सुठो पैसो कमाए सघो था।
जनाब हाणे वीडियो खे ख़त्म करण खां पहिरीं मुंहिंजी रिक्वेस्ट उहा ई आहे त मुंहिंजे चैनल सम्झो सम्झायो खे सब्सक्राइब कयो, जेको तव्हांजो ई मुंहिंजो सिंधी चैनल आहे ऐं इन खे ज़रूरु प्रोमोट कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो ऐं बेल जो आइकॉन ईंदो उन खे बि क्लिक कयो। ईअं कंदव त इनशाला तव्हांखे मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी ऐं ॾिसी उनखे फ़ाइदो वठी सघंदो। ऐं ईअं तव्हांखे करणु बि खपे, छाकाणि जो डेली बेसिस ते का न का नई शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहे जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे ऐं तव्हांखे वॾो फ़ाइदो ॾींदी। जनाब हिन सां गॾु आऊं जेको वीडियो ख़त्म कयां थो, मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं कमेंट्स में लिखो त तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि। को सवाल आहे त उहो बि पुछी सघो था, इनशाला उनजो जवाबु ॾींदुसि। इन सां गॾु तव्हां खां इजाज़त वठां थो। अल्लाह हाफ़िज़।